अस्सलाम वालेकुम दोस्तों, जियां त मां आहियां ज़ाहिद अली तहीम, तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। दोस्तों अॼु जी ही वीडियो तव्हां दोस्तनि जे लाइ ख़ासि आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध जो मशहूरु फ़नकार यानी उस्ताद मंज़ूर सखराणी ऐं शाबाना सूरत जो गॾु हिकु ड्यूट सॉन्ग अचण वारो आहे। दोस्त सोचे रहिया हूंदा त आख़िर ही कहिड़ी प्रोडक्शन में अचण वारो आहे ऐं कॾहिं ईंदो ऐं हिन सॉन्ग जा बोल कहिड़ा आहिनि। दोस्तों हिन जा बोल तमामु बहितरीनु आहिनि ऐं हीउ सॉन्ग तमामु बहितरीनु सुठी म्यूज़िक सां आहे ऐं तमामु जल्द ही अचण वारो आहे। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन सॉन्ग जो शाइर केरु आहे। गुल मोहम्मद गोपांग तमामु बहितरीनु शाइर आहे। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ कहिड़ी प्रोडक्शन में सॉन्ग अचण वारो आहे। जी दोस्तों हीउ M हसन प्रोडक्शन में अचण वारो आहे, जेको तमामु बहितरीनु सॉन्ग आहे। जी दोस्तों अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजे वीडियो खे लाइक कयो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।